أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ما سمعنا بهذا في الملة الآخرة إن هذا إلا اختلاق أأنزل عليه الذكر من بيننا بل هم في شك من ذكري بل لما يذوقوا عذاب أم عندهم خزائن رحمة ربك العزيز الوهاب أم لهم ملك السماوات والأرض وما بينهما فليرتقوا في الأسباب جند ما هنالك مهزوم من الأحزاب. ॻाल्हि हली पे पोइ दर्स में हिते पहुता हुआसीं त उहे जेके सरदार आया हुआ अबू तालिब सां ॻाल्हाइण, उन्हनि खे जेॾीमहिल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दावत ॾिनी त ला इलाहा इल्लल्लाह चओ, अल्लाह खां सवाइ ॿियो को माबूद कोन्हे, त उहे ही चई उथी विया त हलो, यानी पंहिंजनि ॿियनि माण्हुनि खे चवनि त हलो ऐं पंहिंजे इन्हनि माबूदनि ते ॼमिया रहो। बेशक हीअ उहा शइ आहे जंहिंमां ॿियो को इरादो कयो वियो आहे, माना नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेको असांजे मज़हब जे ख़िलाफ़ दावत ॾियनि पिया, इन मां मक़सदु ॿियो को कोन्हे, बसि इहो आहे त नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो इक़्तिदार क़ाइमु करणु चाहिनि था, माना इहो चाहिनि था त ॿिया सभु ख़तमु थी वञनि, ॿियनि सभिनी जूं ॻाल्हियूं हटी वञनि, ऐं सरदार थी वञा। हालांकि नऊज़ बिल्लाह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो कोन हो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे तरफ़ां हिकिड़ो पैगाम हो, हिननि जी ख़ैर खाई हुई ताकी जहन्नम खां बची वञनि। अॻियां उहे चवनि था सरदार त मां समिअना बिहादा फिल मिल्लतिल आख़िरा, पोएं दीन में असां इहा ॻाल्हि कोन ॿुधी आहे, यानी हीअ जेका ॻाल्हि चए पियो त अल्लाह खां सवाइ ॿियो को माबूद कोन्हे, इहा असां ॻाल्हि ॿुधी कान्हे। ऐं हीअ जेका इन हादा ॿी का ॻाल्हि कोन्हे, इहा हिकिड़ी हथ ठोकी ॻाल्हि आहे, माना नऊज़ बिल्लाह मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे तरफ़ां घड़ी आहे इहा ॻाल्हि, इहो चए थो ख़ुदा जे तरफ़ां आहे, अल्लाह जे तरफ़ां आहे, इहा ॻाल्हि कान्हे। नऊज़ बिल्लाह ही काफ़िर पिया चवनि, काफ़िरनि जो कौल अल्लाह पाक नक़ल कयो। हाणे अॻियां उहा ई ॻाल्हि हले पई उन्हनि जी, अउंज़िल अलैहि ज़िक्र मिन बैनिना, छा इहा नसीहत असां सभिनी खे छॾे इन ते ई नाज़िल कई वई आहे, यानी हू चवंदा अवल त असां इहो मञूं ई कोन था त इहो अल्लाह जे तरफ़ां आहे क़ुर, काफ़िर चवंदा, पर जे भला मञूं बि खणी त ॻाल्हि सम्झ में असांखे कान थी अचे, छो त जेकर अल्लाह पाक जे तरफ़ां या वही आई त माना हेॾे पूरे अरब में हेॾा वॾा मालदार, हेॾा वॾा सरदार, हेॾा फ़ने ख़ान, अल्लाह पाक खे नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक ॿियो को मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाइ मिली ई कोन, इन ते नाज़िल कई वई, इन खे एॾो वॾो शरफ़ मिलियो, माना तकबुर हो हुननि में पाण हठो, तकबुर छा खे चइबो आहे, पाण खे वॾो सम्झणु ऐं ॿिए कंहिंखे कुझु न सम्झणु। हू हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कुझु कोन सम्झंदा, ग़रीब यतीम हो, को माल कोन अथसि, हिन ते अची अची को सरदारनि खे मिले हा, वही वॾनि वॾनि मालदारनि खे मिले हा, वॾनि वॾनि इज़तदारनि खे मिले हा, असां हिन खां जेको तो असां सभु हिन खां वधीक आहियूं, असां मां कंहिंखे मिले हा, उहा ॻाल्हि सम्झ में आई थिए। अची अची अल्लाह नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक अल्लाह खे मिलियो त हीअ मिलियो जो हिन खे अची नऊज़ बिल्लाह अल्लाह पाक जेको तो वही ॾिनी, इहे काफ़िरनि चयो। अल्लाह ताला हुन खे ज़िक्र फ़रमाए पियो, अल्लाह ताला फ़रमाए पियो असुलु ॻाल्हि इहा कान्हे, बल हम फ़ी शक मिन ज़िक्री, ए माण्हू मुंहिंजे नसीहत जे बारे में शक में पियल आहिनि, बल्कि ॻाल्हि आहे लम्मा यज़ूक़ू अज़ाब, अञा ताईं हिननि मुंहिंजी मार कान चखी आहे,
हिननि अज़ाब जो मज़ो कोन चखियो आहे। हीअ जेके तकबुर ऐं हवा भरी पई आहे न हिन जे दिमाग़नि में, ऐं इन तकबुर जे करे जेको मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी हस्ती काइनात जी सभिनी मख़लूक पूरी मख़लूक मां अफ़ज़ल तरीन हस्ती, उनखे हीअ कुझु कोन था लेखीनि ऐं पंहिंजे पाण खे एॾो वॾो पिया सम्झनि रुगो माल जे करे। हिननि छा आहे जो अञा ताईं अलाह पाक जी अज़ाब जी मार कान चखी आहे। अची वञे न अज़ाब, या सॼी फूफा जेका आहे हिननि जे दिमाग़नि में जेका हवा भरी पई आहे तकबुर जी हठ जी, या सॼी निकिरी वञे। पोइ अलाह पाक अॻियां फ़रमाए पियो त छा तुंहिंजे वॾे में वॾे दाता, सभिनी खां वधीक अता करण वारे वहाब ऐं अज़ीज़, सभिनी मां वॾे इक़्तिदार वारे रब जी रहमत जा तमामु ख़ज़ाना हिननि वटि आहिनि छा? छा मतिलबु इहो त हीअ जेको एतिराज़ु कनि पिया त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो वही छो मिली, इहो किताबु हिननि खे छो मिलियो, असां मां कंहिं सरदार खे छो न मिलियो? इहो एतिराज़ु अहिड़ो पिया कनि जहिड़ो की लॻे थो त अलाह ही सम्झनि था त रब पाक जे तमामु रहमत जा ख़ज़ाना असां वटि आहिनि। उन्हनि रहमत जे ख़ज़ाननि मां हिकिड़ी शइ नबूअत बि आहे। तॾहिं त इहे एतिराज़ु पिया कनि जो हिन खे मिले हिन खे न मिले, हिन खे छो मिली, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छो मिली ऐं असां मां कंहिं सरदार खे छो न मिली। इहो एतिराज़ु करण जो मतिलबु इहो त जो हीअ ईअं था सम्झनि छा हिननि वटि जेको आहे सभिनी खां वधीक दाता, सभिनी खां वधीक अता करण वारे वहाब ऐं सभिनी खां वॾे इक़्तिदार जे मालिक अल्लाह पाक, उन जे रहमत जा ख़ज़ाना जा ही मालिक आहिनि जा, हिननि वटि जा उहे ख़ज़ाना। अम लहुम मुल्कु समावाति वल अर्द, या आसमाननि ज़मीन ऐं इन जे विच में जेको कुझु आहे इन जे मुल्क जा मुल्क इन्हनि जो आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे, अहिड़ा इन्हनि खे इख़्तियारात आहिनि आसमान ज़मीन ऐं विच में जेको कुझु आहे, त पोइ फल यरतक़ू फिल असबाब, इन्हनि खे घुरिजे त इहे रसा छिके आसमान ते चढ़ी वञे। माना छा मतिलबु इहो त ही जेको एतिराज़ु कनि पिया हिन जो हिकिड़ो मतिलबु इहो बि आहे त भई उहो माण्हू चवे त भई फलाणे खे नबूअत मिले, फलाणे खे न मिले, हिन खे छो मिली, हिन खे छो न मिली। इहो जेको एतिराज़ु कनि पिया उहो माण्हू करे जेको इहो चए त भई ज़मीन आसमान ऐं उन्हनि जे विच में जेको कुझु आहे काइनात, उन जा इख़्तियारात मूं वटि आहिनि, इन जो पूरो इल्मु मूं वटि आहे, इख़्तियारात मूं वटि आहिनि। मूंखे ख़बर आहे त केरु इन नबूअत जो मुस्तहिक़ आहे ऐं केरु इन नबूअत जो मुस्तहिक़ कोन्हे। तॾहिं त इहे एतिराज़ु कनि पिया त नऊज़ बिल्ला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबूअत छो मिली, असां मां कंहिं सरदार खे छो न मिली। जेकॾहिं वाक़ई ही एॾे वॾी दावा रखनि था ऐं एॾी वॾी दावा अहिड़ी वॾी शइ सम्झनि था, त पोइ त ही चढ़ी ॾेखारी रसा ॿधी ऐं रसा छिके ऐं आसमान ते चढ़ी ॾेखारी। ज़ाहिर आहे त इहो कोन था करे सघनि, इहो त बिल्कुलु ज़ाहिर आहे। ही ख़ुदि ई सम्झनि था त असां इहो कोन था करे सघूं, त पोइ ही ज़मीन ऐं आसमान ऐं उन विच जे जेके इख़्तियारात आहिनि उन जा मालिक कोन्हनि। जॾहिं मालिक कोन्हनि त पोइ इहो एतिराज़ु कीअं पिया कनि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबूअत छो मिली ऐं असांजे सरदारनि खे छो मिली, छो न मिली। अल्लाह ताला फ़रमाए पियो जुंदुम मा हुनालिक महज़ूमुम मिनल अहज़ाब, ही जेको आहे न कुरैश मक्का, इहे वॾनि वॾनि मुख़ालिफ़ गिरोहनि मां हिकिड़ो नंढड़ो लश्कर आहे जेको हिते संदन मुल्क में ई शिकस्त खाई वेंदो, हाराए वेंदो। इहा क़ुरान पाक उन वक़्त ते जेको सो यानी पेशन गोई फरमाई जॾहिं मुसलमान हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिल्कुलु जेको तो कमज़ोर हुआ, बिल्कुलु कमज़ोर हुआ। ही सरदार जेके हुआ यानी मक्कतुल मुकरमा सॼो हिननि जे जहिड़ो मुठ में हो, इन करे हिननि खे वॾो तकबुर हो। अल्लाह ताला फ़रमायो त ही जेके पहिरियों जेके क़ौमूं असां मुख़ालिफ़ क़ौमूं जेके रसूलनि जी मुख़ालिफ़त करण वारियूं क़ौमूं हुयूं, क़ौमे नूह, क़ौमे समूद, वॾियूं वॾियूं क़ौमूं, उन्हनि जे मुक़ाबले में ही कुरैश मक्का आहिनि छा, हिकिड़ो नंढड़ो लश्कर आहिनि। ऐं अहिड़ो नंढड़ो लश्कर आहिनि जेको पंहिंजे वतन में ई शिकस्त खाईंदा।
या अल्लाह पाक उन वक़्तु जेको त क़ुरान जेको यानी पेशन गोई फरमाई जॾहिं हिननि जे साए गुमान में इहा ॻाल्हि कोन हुई। ईअं बि को थी सघे थो, इहो थी कोन थो सघे। असां हींअर था मिटायूं हिननि खे, हींअर था सभिनी खे ख़तमु करियूं। त अल्लाह पाक ॾिसो जेका यानी क़ुरान जेका यानी पेशन गोई फरमाई, थियो कोन थियो फ़तेह मक्का जी इहा ख़ुशख़बरी मुस्लमान जो। कुझु ई सालनि खां पोइ हिजरत थी, हिजरत जे कुझु सालनि खां पोइ उहा हस्ती मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका ख़ौफ़ में पंहिंजे सभिनी खां प्यारे, सभिनी खां बाएतमाद, सभिनी खां वधीक इस्लाम ते क़ुर्बानियूं ॾियण वारे साथी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन सां गॾु लिकी लिकी जेको आहे सो मक्कतुल मुकरमा खे छॾे वञनि पिया ॾुख में, कुझु सालनि खां पोइ 10,000 जो लश्कर जर्रार खणी करे ऐं इन ई मक्कतुल मुकरमा ते अल्लाह पाक उन्हनि खे क़ाबिज़ करे छॾियो। ए सभु सरदार जेके वॾियूं वॾियूं हामूं हणंदा हुआ, वॾियूं ॻाल्हियूं कंदा हुआ ऐं वॾियूं फूकूं ॾींदा हुआ, इन्हनि सभिनी खे किन खे त अल्लाह पहिरीं जेको आहे सो यानी टुकड़ा टुकड़ा करे छॾियो ऐं किन खे अल्लाह रब्बुल आलमीन उते झुकाए छॾियो। सभु जा सभु काबतुल्लाह में भरिजी ऐं काबतुल्लाह सॼो भरिजी वियो। सरदार जेके उन्हनि चयो हाणे असां सां अलाए छा थींदो। अल्लाह पाक सॼो जो सॼो मक्कतुल मुकरमा ऐं इहा सभु सरदार फ़तह कराए छॾिया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथां। हीअ उहा ख़ुशख़बरी हुई जेका अल्लाह ताला अलाए केतिरा साल पहिरीं फरमाई, अहिड़े माहौल में अता फरमाई जंहिंमें इहा ॻाल्हि कंहिंखे बि सम्झ में कोन थी आई त हेॾी वॾी क़ौम जिन खे पंहिंजे सरदारीअ ते, पंहिंजे मालदारीअ ते, पंहिंजे कुवत ते हठु हुई, नाज़ हो, वरी कीअं हाराईंदा। अल्लाह ताला जेका पेशन गोई फरमाई उहा सच थी। सचो है अल्लाह हक़ है, सचो है अल्लाह जा सभु वाइदा हक़ ऐं सचो आहिनि। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अल्लाह जा सभु रसूल हक़ ऐं सचो आहिनि। अल्लाह जा सभु अहकाम हक़ ऐं सचो आहिनि। अल्लाह पाक क़ुरान पाक में जेको कुझु फरमायो उहो सभु हक़ ऐं सचो आहे। जेके वईदूं फरमायूं दड़का ॾिना उहो ठलो दड़को कोन्हे, उहो ईअं ई थी रहंदो। जेके वाइदा फरमाया उहे सचो आहिनि। उहे वाइदा हिकिड़ो वक़्तु अचण वारो आहे जो पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदासीं क़यामत जे मैदान में ऐं जन्नत में ऐं जहन्नम जी सूरत में। जेके कुझु वाइदा कया विया आहिनि उहे हक़ ऐं सचो आहिनि। अल्लाह सही यकीन नसीब फरमाए, सही सम्झ नसीब फरमाए, अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल खासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना वक़िना अज़ाबन्नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत नस्तग़फिरुक व नतूबु इलैक, नस्तग़फिरुक व नतूबु इलैक, नस्तग़फिरुक व नतूबु इलैक। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व बारिक वसल्लम। आमीन। अल्हम्दुलिल्लाह ही दर्स जेके आहिनि थियनि पिया कुझु अरसे खां वठी, सभिनी भाउरनि खे अर्ज़ु आहे त हिन जी तरवीज कजे, ॿियनि दोस्तनि ताईं मोकिलिजे। ही दारुल उलूम इस्लामिया हाला जे नाले सां जेकॾहिं ॾिसो हिकिड़ी क़ुरान जी आयत सिखणु, तर्जुमो या उन जा अल्फाज़ 100 रकातूं नमाज़ खां वधीक अफ़ज़ल। केतिरियूं आयतूं रोज़ाना दर्स में थियनि थियूं, जंहिं माण्हू सिखियूं वेठो ॿुधियूं या ॿिए जो ज़रियो बणिजो त हिकिड़ी आयत ते 100 रकातूं नमाज़ खां वधीक अफ़ज़ल, ऐं उन खां अफ़ज़ल केतिरो आहे उहो अल्लाह ॼाणे थो। इन करे सभिनी भाउरनि खे अर्ज़ु आहे त जेतिरा बि उन्हनि वटि ज़राए आहिनि ॿियनि दोस्तनि खे ॿुधाइनि, पंहिंजे घर वारनि खे ॿुधाइनि, ताकी घणे खां घणो फ़ाइदो थिए। असांखे बि थींदो इंशाअल्लाह, उन्हनि खे बि थींदो। हिकिड़े माण्हू खे फ़ाइदो थी वियो इंशाअल्लाह ताला असांजी आख़िरत ठही वेंदी। सलाम।